छा जाना जिमें इसरार बिया इजहार बिया तुझी रमज़न खे मां छा जाना जिमें इसरार बिया इजहार बिया तुझा अड़ा इशारा किए समझा जिमें लुकार बिया इकरार बिया विलायत खसी अरे वायड़ो जो वेठो पखी आया पखी पासे में वण हो न वण की चोटी ते जी वेठा हाणे हिकिड़ो पखी ॿिए खे पियो चवे पखी न हा मलाइक हा ॿिए खे पियो चवे अदा ही पहिरीं वली हो खुदा जी रमज़न राज़ुन खे सम्झी न सघियो एतराज़ करे वेही रहियो अल्लाह से कावड़ जी हिन खां विलायत खसे वरितो ॿुधण वारे चयो अदा ग़लती करे वेठो आहे त हाणे अहिड़ी मत ॾियसि अहिड़ी दुआ अहिड़ो वज़ीफ़ो ॾियसि जंहिंसां रब राज़ी थी वञे विलायत वरी मिली पवेसि हाणे उहो पहिरियों पखी थो चवे जेकॾहिं ही वज़ू करे अल्लाह जी बारगाह में अर्ज़ करे मुंहिंजा मालिक वो पीरन जो पीर बादशाह पीर रोशन ज़मीर महबूबे सुबहानी कुतुबे रब्बानी गौसे समदानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी जेको अञा दुनिया जे तख्ते ते आयो ई कोन्हे को आलम अरवाह में वलिन खे वेठो सबक पढ़ाए ऐ मालिक ते दस्तगीर जे सदके ते बादशाह पीर जे सदके जंहिंजे लाइ दुनिया वारा चवंदा त मुर्शिद जहीं जो दस्तगीर तहीं खे लर न लोॾो आ जंहिंजो अब्दुल कादिर पीर तहीं खे लर न लोॾो आ मुर्शिद जहीं जो दस्तगीर तहीं खे लर न लोॾो आ जो अब्दुल कादिर पीर कहीं के लर न लोॾो ऐ मुंहिंजा मालिक सम्झियो वज़ू करे अर्ज़ के रब उन पीरनि जे पीर बादशाह पीर जे सदके राज़ी थी विलायत ॾे आवाज़ आयो मुंहिंजे महबूब बाने पीरनि जे पीर जो नालो वरितो थी वसीलो वरितो थी ॿियो कुझु घुरी आत्मा ॾियां दस्तगीर जे सदके मां तोखे विलायत ॾिनी हाणे उहो दरिया जी कंजीअ ते ख़ुशीअ में फिरे पियो ऐं छा पियो चवे मेरे लब पे रात दिन है तेरा नाम गौसे आज़म मेरे लब पे रात दिन है तेरा नाम गौसे आज़म तेरे जिक्र से बने हैं तेरे जिक्र से बने हैं मेरे काम गौसे आज़म हर दौड़ में वली ईंदा विया जीअं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़िक्र हो ये मुझे सोने सैयद अब्दुल कादिर जीलानी जो ज़िक्र हलंदो रहियो अञा आया ज़ाहिर कोन हा पर हर दौर जा वली चवंदा रहिया तालिब मुंहिंजो मुर्शिद तूं तालिब मुंहिंजो मुर्शिद तूं दुनिया जा रहबर दम दस्तगीर तालिब मुंहिंजो मुर्शिद तूं कसम खुदा जो क़यामत ताईं कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ पिया वठंदा पीर फ़कीर तालिब मुंहिंजो मुर्शिद तूं तालिब मुंहिंजो मुर्शिद तूं यारहीं ॿारहीं जन तुंहिंजी कई आहे रिज़्क़ में बरकत तन ते पई आहे यारहीं ॿारहीं जन तुंहिंजी कई आहे रिज़्क़ में बरकत तन ते पई आहे पर पंजूणा में न होना पर
पंजूना हेल लहूना ऐं दिल थींदा छोना मीर ऐं दिल थींदा छोना मीर तालिब मुझ मुर्शिद तो तालिब मुझ मुर्शिद तो दुनिया जा रहबर दम दस्तगीर तालिब मुझ मुर्शिद तो। प्यारा मुसलमान भाईरो सोने दस्तगीर बादशाह रहमतुल्लाह अलैह जो जने वारो आयो दुनिया में अचण जो अल्लाह पाक बदरिया क्यों दिया केर हजरत साईं मोहम्मद मूसा जंगी दोस्त रहमतुल्लाह अलैह अय अल्लाह से बियो दरिया के लोग जो उम्मुल खैर सैयदा फातिमा रहमतुल्लाह ताला अलैह ये हजरत गौस पाक जो बाबू आ अमर मरजल बहरैन जरे एड़ा दरिया मिलदा ते यखरुजु मिनहु मल्लूलु वल मरजान अल्लाह सी फरमावे मां मोती मरजान कर लो आयो जदे हजरत मौला अली शेर खुदा अम्मा फातिमा ज़हरा खातून जन्नत सलामुल्लाह अलैहा बई दरिया मिलिया त हसन वीर हुसैन जड़ा चवा अथा करबला अचे थी ओ कुल में झड़ा थिवे हो वसंदो ककर हुसैनी कुल में झड़ा थिवे हो वसंदो ककर हुसैनी बिका बुगाल काने अदा हलंदो जिक्र हुसैनी कुल में झड़ा थिवे हो हलंदो जिक्र हुसैनी बदली जी ॻाल्हि ॿुधो साईं बख्शल शाह बादशाह बुखारी सैयद लकियारी के वरी बुखारी के वरी राशिदी के रज़वी मुझा प्यारा ये जेके भी सैयद आहिनि ये सब हुसैनी सैयद ठीक है दुनिया में वरी जेके भी जीलानी सैयद सिर्फ जीलानी ये हसनी भी हैं हुसैनी साईं तो बुख में लगी हलंदल माल तो कढी हिकड़ो लुकम भरियो पोइ सोचई तो मूसा जंगी दोस्त होना तो वरी तकवा वारो सदाई खुदा जो को बेदा वरी पढ़ाया सु एक किताब लिखियो तो बाकायदा आवाज आयो मुझा बाना मूसा जंगी दोस्त ही केड़ो खौफे खुदा वा अल्लाह अकबर पा तो उठ ही खाई गया ही केड़ो खौफे खुदा है सईदी मूसानी रहमतुल्लाह अलैह जो दरबार उनके पासे में आए साईं सैयद पुंडल शाह रहमतुल्लाह साईं पीर से मोहम्मद राशिद रोजी धनी बादशाह रहमतुल्लाह जो नियणो मुटसराई साईं जो को मुरीद हो थर खां हलियो जॾहिं उतां ॻोठा निकितो त हिकिड़ी सोन जी गेंदी ॾिठई गेनी ॾिठई सोते खणा या न खणा पुछी त हाणे साईं ॾे वञा थो मसइलो पुछी पोइ थो अचो ॾिसांसि नफ़्स चयो त जेसि ताईं मोटी ईंदे मसइला पुछी तेसि ताईं पोइ हमरा वेंदो ज़रूरु वरी नफ़्स ई सलाह ॾिनी त कचो छेड़ खणी वठां टके पोइ वापसी में थी ईअं कई किसो मुख़्तसर साईं पीर साईं मोहम्मद पुंडल शाह रहमतुल्लाह अलैह जो पए थो ताजो दुआ सलाम खां पोइ अर्ज़ की सुणा हिकिड़ो मसइलो आहे का शइ रस्ते में ॾिसजे त खणजे या न साईं फरमायो फ़क़ीर मसइलो पूरो पुछ पूरो इहो ई आहे पाण फरमाए न अञा हिकिड़ो हिसो आहे त हुनखे छेण ॾेई ढकण बि जाइज़ आहे या न
खुदा जी वली उतां पे ॾिठो कामिल मुर्शिद आया हुआ साईं वक्त साईं हजरत सुल्तान मोहम्मद बाउदो फरमाए मुर्शिद कामिल ऐसा होवे जड़ा धोबी वांगू सटे निगाह दे साफ करे उते सजी साबुन न घटे कामिल मुर्शिद ऐसा होवे हजरत बाहू जरा लूलू विच वसे ओके खुदा अगर सही सूफ कयो हुकुम आयो तो बाग वारे का माफ़ी वठ आयो बाग में हुयो तो सब राज खुदा जो मिलाप थियो बाग में आया बाग के मालिक जी पुछा क्यों मजदूर ॿुधायो साईं हेॾा निमाज़ पियो पढ़े हिकिड़े वण जे मुंहिंजा भी दोस्तो बुजुर्गो हज़रत साईं मोहम्मद मूसा जंगी दोस्त रहमतुल्लाह अलैह उन्हें बुजुर्ग दे गया सलाम कयो नमाज उन्हें बुजुर्ग टारे के जवाब नु वालेकुम अस्सलाम या मूसा जंगी दोस्त साईं अर्ज कयो कबला पहिरियों दफ़ो आयो आहियां तव्हांजे बाग में हिन पासे में पहिरियों दफ़ो अचण जो तव्हां मूंखे सुञाणो था साईं फरमायो जई तोखे मोकिलियो आ उन नालो भी ॿुधाए छॾियो आ हेड़ो जवान अचे ख़बरूं जेके नाले जी ख़बर आ ख़बरुनि जी भी ख़बर हूंदी तुझे बाग जो सूप रुड़ंदो हुयो हिकिड़ो चक भरियो मांस रब नाराज़ थी पियो आहे तोखां माफ़ी वठण आयो प्यारा मुस्लमान भाइरो उन बाग जे मालिक बुजुर्ग हजरत अब्दुल्ला सौमई रहमतुल्लाह जो पीरान पीर दस्तगीर जो नानू पान फरमायूं मूसा जंगी दोस्त अग में मुझे बाग जी खिदमत कर पो सोचूं था तो अञा हजरत बादशाह पीर रहमतुल्लाह अलैह जी अम्मा कुछ उम्र जी नंढी ये सब राज हो रब जो भली को वॾी थिए तेसि बाग जो कम करे जने मुझा प्यारा बादशाह पीर जी अम्मा जी जल जवान थी हजरत अब्दुल्ला सोमई मूसा जंगी दोस्त के घुरायो जवान हाणे बाग वारो तो हक अदा करे छॾियो हाणे असांजो जेको हक आहे सो हीअं अदा थींदो असांजी हिकिड़ी न्याणी आहे हेरन पारण वारी आहे उन सां शादी करी त पोइ तोखे मुंहिंजे तरफ़ां बि माफ़ी आहे साईं फरमायो जीअं वणे तीअं कर जेको शर्दा क़बूल आहे मन राणू राज़ी थिए अखियुनि खां कंठी ॾिसे ज़ुबान खां कंठी ॻाल्हाए हथनि खां पेरनि खां बाज़ू से क़बूल निकाह बाग में छो साईं फरमायो हाणे हिते पंहिंजे कुंवार ॾे साम्हूं कमरो आहे जंहिं वक़्तु कमरे ॾे आया दरजो खोलियाऊं अंदर ॾिसनि ख़ुदा जी नेक बानी मुंहिंजा प्यारा दोस्तो क़ुरान खुलियो पियो आहे अल्लाह जे क़ुरान खे लोरियूं वेठी ॾे ख़ुदा जो क़ुरान थी पढ़े अल्लाह से असांखे असांजे माउनि भेनरुनि खे वॾनि नंढनि खे पढ़ण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए मदीने वारे साईं फरमाए बैराज वारी रात वो जन्नत में ॿ आवाज़ ॿुधा हिकिड़ो क़ुरान जो आवाज़ जो बिलाल जे हलण जो ॿ आवाज़ क़ुरान पढ़ो तिलावत कयो अधु सिपारो रुकू अधु रुकू कुछ न कुछ पर रोज कुरान पाक जो मुंह ॾिसो पढ़ पढ़ियल न आयो त बि छोड़ मुंहिंजा खोले मुंहिंजा प्यारा गिलाफ लाहे
पंहिंजे अखियुनि सां लाहे चुमियूं ॾियो बाबू सीने सां लॻाए चुमियूं ॾियो त बि क़ुर पाक क़यामत जॾहिं शाहिदी ॾींदो रब पढ़ियल कोन हा पर मूंसां मोहबत कंदा हा मोहबत कंदा प्यारा मुसलमान भाइरो साईं जो अहिड़ी शहज़ादी ॾिठी यकदम पोइते भॻा सूप जो हिकिड़ो चक उन जे लाइ हेॾी माफ़ी वठणी पई आहे अलाए कई पढ़ाई माई ते नज़र पइजी वञे त ज़िंदगी हिते माफ़ियुनि में गुज़री वेंदी पोइते जो हटियो आहे उहो आवाज़ आयो आहे जवान मां तुंहिंजी कुंवार आहियां साईं फरमाए तुंहिंजे बाबे जेके निशानियूं ॾिनियूं उहे हिकिड़ी मां थी लॻे किसो मुख़्तसर दस्तगीर जी अम्मा फरमायो बाबो भी सचो आहे तूं भी सचो आहीं मां भी सची आहियां वाकई बाबे चयो त अखियुनि खां कान थी ॾिसे उहो वाकई सही आहे हिननि अखियुनि सां मूं घर खां सवाइ ॿाहिरि जी का शइ ॾिठी कान्हे पेर कोन्हे हिननि पेरनि सां ॿाहिरि मां हली न हथ कोन्हे घर खां ॿाहिरि जो कमु मूं कोन कयो आहे ज़बान कोन्हे ॿाहिरि जे माण्हू सां मुंहुं करे न ॻाल्हायो आहे एॾी तकवा परहेज़गार ख़ुदा जे ख़ौफ़ रखण वारी ख़ुदा पाक जी सची बाधी दस्तगीर जी अम्मा बणिजे पई प्यारा मुसलमान भाइरो हाणे जॾहिं अहिड़ा तकवादार बदरिया मिलिया पीरनि जो पीर बादशाह पीर आलम अरवा छॾे हली आयो आख़िरी ॼाण दस्तगीर जे अचण जा रमज़ान शरीफ़ जी पहिरीं राति हज़रत मूसा जंगी दोस्त सुतो पियो आहे फरमाए थो ख़्वाब थो ॾिसां त हसन मीर हुसैन जो बाबा साईं नाना साईं आयो आहे फरमायूं मूसा जंगी दोस्त उथी भी भाकुर पाए थो मुबारक ॾियां उन जवान जी मुबारक मदीने जो साईं ॾियां साईं भाकुर पाए फरमायो मूसा जंगी दोस्त मुबारक ही आ त गौसे आज़म दरमियाने औलिया तू मोहम्मद मुस्तफा दरमियाने अंबिया जो पुट सैयद अब्दुल कादिर जीलानी वलिन में इया जमा रसूलुल्लाह नबी हे मूसा मिलंदड़ झुलंदड़ हालात हूंदा मां आयो होस त मुंहिंजे अचण खां अॻु में मुबारकूं तुंहिंजे बचड़े जे अचण खां अॻु में हर वलिय में हिक ॿिए खे मुबारकूं ॾिनियूं आहिनि जॾहिं मां दुनिया जे तख़्ते ते आयुसि नबी मुंहिंजे इस्तक़बाल जे लाइ आया तुंहिंजो बचड़ो सैयद अब्दुल कादिर जीलानी ईंदो सभई वली तुंहिंजे दर ॾे ईंदा मां आयुसि ख़ुशबू ई ख़ुशबू सैयद अब्दुल कादिर ईंदो त ख़ुशबू ई ख़ुशबू मां आयुसि मुझे जिस्म ते मख न वेंदी हुई सोने दस्तगीर जे जिस्म ते बि मख कान वेंदी मां ते घिटीअ खां गुज़रंदो होसि हफ़्तो राति हफ़्तो ॾींहंनि जो ख़ुशबू रहंदी हुई तुंहिंजो बचड़ो सैयद अब्दुल कादिर जीलानी गुज़रंदो उन घिटीअ में बि हफ़्तो ख़ुशबू रहंदी मां हजतुल वदा जे मौक़े में सवा लख साहबनि खे ख़िताब कयो बग़ैर लावड जे सभिनी ॿुधो तुंहिंजो बचड़ो सैयद अब्दुल कादिर जीलानी जलसे में लख सवा माण्हुनि खे ख़िताब कंदो बग़ैर लावड जे ऐं सभई सुणंदा ऐं सम्झंदा रमज़ान शरीफ जी पहिरीं राति सुणो हज़रत पीरान पीर दस्तगीर दुनिया जे तख़्ते ते अची रहियो आहे अजीब ऐलान ग़ैबी आवाज़ मुजाजी दोस्तों बुजुर्गो रमज़ान जी पहिरीं राति सुणे बादशाह पीर जनम वरितो आहे असूर वारो टाइम आहे सहरी वारो टाइम आहे अम्मा फरमाए थी माण्हू रोज़ो रखियो आज़ान थी वई उन खां पोइ मां सुणे गौस पाक खे जो खीर पीआरण जो इरादो कयो त बादशाह पीर पंहिंजे मुबारक मथे सां इनकार कयो सोचींदी रहियसि वरी जॾहिं शाम थी सांझी ताईं सिजल थिए ताईं मुंहिंजे बचड़े खीर न पी थो जॾहिं सिज लही थो सभिनी रोज़ो खोलणु शुरू कयो
मां जो थंज प्यारी त सोने अब्दुल कादिर जीलानी थंज प्यारी शरीफ में दम दे दाम सुभान अल्लाह। प्यारा मुसलमान भाइयों, एड़ो असांजो सुनो दस्तगीर बादशाह पीर रहमतुल्लाह अलैह मुर्शिद कामिला साईं फरमायो मुरीद डिजन जिया ज़मीन ते आसमान जो सायो आहे मुझो सायो सभिनी मुरीदन जे मथां। बी खुशखबरी तो मुझा मुरीदो डप न कजो जो मु अब्दुल कादिर जीलानी जो सही माना में मुरीद हूंदो उन जो खात्मो ईमान ते थींदो बेईमान थी कोन मरंदो। फरमायो कब्र में जने मुझो मुरीद ईंदो मलाइका सवाल जवाब करणींदा मां पंहिंजे मुरीद जी मदद फरमाईंदुसि। क़यामत जो ॾहाड़ो थींदो जॾहिं मुझो मुरीद महशर जे मैदान में उथंदो त मां उन जी मदद फरमाईंदुसि। मदद जो इहो मतिलबु न आहे त नमाज़ूं छॾे वेही रहूं, रोज़ा छॾे वेही रहूं, सभु ॻाल्हियूं छॾे वेही रहूं। न मुंहिंजा प्यारा दोस्तो, इहे ख़ुशख़बरियूं आहिनि। पोइ जहिड़ो पंहिंजो हाल आहे पंहिंजे पुनर रब खे यादि कंदा अचिजो। या रह पिर न वट या कर पिर न सदी पचार इनी बिनी धार सल कादिर कंहिंखे न करे। सोने बादशाह पीर जा मुरीद आहियूं, सोने दस्तगीर जा चाहींदड़ आहियूं। इंशाअल्लाह असांखे लहर न पवंदो। असांजे पासे जो हिकिड़ो वाक़ियो आहे लाड़ जो, केटी बंदर वारो पासो खारो छाड़ो पासो। ईद जी रात हुई, आम ॻोठ होसि, हिकिड़ी ॿेड़ी हुई, हुन में जंज सवार जंज। ॿेड़ी रात जो टाइम हली, अॻियां को काठ लॻल हुन में फासी वई, धक ॾिनई, पाचो निकिरी वियो, पाणी अंदरि अची वियो, ॿेड़ी बुॾण लॻी। के तारो तरी विया, के वीचारा अण तारो बुॾण लॻा, बच्चा ॿार सना उहे बुॾा, औरतूं शही थियूं। किन खे बचायो वियो, रात थी वई, ऊंधाई छो हाणे सुबुह जी ॻाल्हि। सुबुह सां जॾहिं सुबुह जो उथिया, हुन ॿी कंजी अचे न्यारनि त हिकिड़ी माई पंहिंजे बचे खे थंज वेठी पियारे, थंज वेठी पियारे। पुलिस वारा उते विया, पुछो माई हिन ॿेड़े में तुंहिंजो बि को पुटु न्याणी भेण को भाउ अज़ीज़ सवार हो छा? जो तूं ख़बर ॾियण आई सुबुह सुबुह? चए न, मां ख़ुदि हिन ॿेड़ीअ जी सवार आहियां। माई ॿेड़ी ॿुॾी आहे, हुन कंदी अचे, तूं हिन कंदी अचे। चया दादा त जॾहिं ॿेड़ी ॿुॾण लॻी, मां अब्दुल कादिर सोने जी मुरीदानी आहियां, हर महीने यारहीं कंदी आहियां। ॿेड़ी ॿुॾण लॻी, वाहूं खुटी वयूं, बचे खे बचायां, पाण खे बचायां। सॾ कयूं मीरा मुर्शिद मदद कर, दाह सुणी वरी तोखां सवा असांजी कुझु अंदर नाहे गरी, दोस्त का दरी अॼु उपट एहसान जी। ॿुॾल ॿेड़ा तारण वारा जवान, हाय बुढ़ड़ीअ जी जंग पाणीअ ॿोढ़ी, पुट बि हिकिड़ो पाण बि पोढ़ी, मिस्किन माई मुश्किल में आई, वाह रखी उन आए तू वीर, वाह रखी उन आए तू वीर, तालिब मां मुझो मुर्शिद तूं। सॾ जा कयमि त बसि के बांह खां वठी हुन कंधीअ खे पइजाए, जो आहे तुंहिंजो मुंहिंजो मुर्शिद सोनो सोनो अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु। मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो, बरकत हासिल करण जे लाइ वो भी तकरीबन 1.5 कलाक खां मथे मूं ॻाल्हायो आहे। अल्लाह से मुंहिंजी अवांजी हाज़िरी क़बूल फरमाए। मदीने जे मीर जे सदके, बादशाह पीर जे सदके अवांजो ॻोठ खे ख़ुदा आबाद रखे, नंढा वॾा सभु आबाद शाद रहो। नमाज़ जी पाबंदी कयो, सच ॻाल्हायो, पाड़े वारनि सां भलो हलो, ग़रीब गुरबे जो ख़्यालु रखो, मदीने जे साईं जा मोहबती थी हलो। अल्लाह कंदो तव्हांजा ॿिन्ही जहाननि में रब बेड़ा पार फरमाईंदो। या नबी सलाम अलैका, या रसूल सलाम अलैका, या हबीब सलाम अलैका, सलवातुल्लाह अलैका, सलवात।
सल्लल्लाहु अलैका गुंबदे खुदरा जवानी सब नबी तो दर सवाली इस जमायत सदकी न खाली या हबीब जुल जलाली या नबी या रसूल या हबीब सल्लल्लाहु अहमदा ये अर्ज़ है मनखनी मौला उजाए मुस्तफा मदीने घुराए पंहिंजे पारे में रहाए या नबी अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला सय्यिदना मौलाना शफीअना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अल्लाह पाक अदा मुश्ताक अहमद दायरी साहब ऐं उन जा जेके बि साथी उठाना उन्हनि सभिनी जे ताउन सां अॼु यारी शरीफ़ जो प्रोग्राम पंहिंजे इख़्तिताम खे पहुतो आहे। अदा वारनि जे तरफ़ां लंगर न्यास ये खुशी ये मोहब्बत पंहिंजी बारगाह में कबूल फरमा को बिनी जहान के सरदार जी बारगाह में कबूल फरमा। साईं जा वालिदैन शरीफ़ आल पाक अज़वाज मुतहरात असहाब सगोरा ताबिन तबा ताबिन जमी मशाइख़ इज़ाम जमी उलमा किराम मोमिनीन मोमिनात मुस्लिमीन मुस्लिमात जी दरबार में ही सवाब कबूल मंजूर फरमा। वही सवाब खासुल खास हदियतन तोहफ़तन महबूब सुबहानी कुतुब रब्बानी गौस समदानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह तआला अन्हु जी बारगाह अक़दस में कबूल फरमा। साईं जा खलीफा साईं जा मोतक़िद मुरीद फ़कीर यारियूं कारियूं करण वारा मोहब्बत रखण वारा जेके बि गुज़ारे विया उन्हनि जे अरमान खे सवाब अता फरमा। या अल्लाह पाक अदा मुश्ताक साहब ऐं संदसि बरादरी मंझां जेके वॾा नंढा गुज़ारे विया उन्हनि सभिनी खे हिन सवाब में शामिल फरमा। संदन दर्जातन के बुलंद फरमा ॻोठ जे कब्रिस्तान के जन्नत जो बाब भला। मदीने जे साईं जी सॼी उम्मत मरहुमा जी बख़्शिश मग़फ़िरत फरमा। बीमारनि खे शिफ़ा अता फरमा तंदुरुस्ती अता फरमा। हिन ॻोठ में जिते भी को बीमार आहे मुंहिंजा मालिक असांजो प्यारो भाउ अदा शामीर जो थियो बीमार आहे उनखे शिफ़ा कामिला आजिला अता फरमा तंदुरुस्ती सेहतियाबी अता फरमा। हे आलमी वबा कोरोना जी पाड़ पट अल्लाह साईं सभी मुसलमान जो मथा रहम करम फरमा। बिलखुसूस न ॻोठ ते ॻोठ वारनि ते राज़ी थी बहक़ बहुरमत इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला सय्यिदिना शफ़ीअना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि। अदा सभई दोस्त पंहिंजी पंहिंजी जैन ते वियो अदा वारनि तव्हांजे लाइ यारहीं शरीफ़